अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? मेरे आवां सभु ठीकु हूंदा। दोस्तों तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु थो कजे त अॼु असां हिकु शूटिंग वारो वीडियो ॾेखारण वारा आहियूं। उन खां पहिरियों सभिनी दोस्तनि खे हिकु रिक्वेस्ट आहे त असांजो हीउ चैनल आहे सिंधी ड्रामा न्यूज़, इहो ज़रूरु सब्सक्राइब कंदा, वीडियो फुल ॾिसंदा, उन खां बाबति ड्रामे जे बारे में ॻाल्हायूं था। वीडियो फुल ॾिसंदा। राइटर साहब जूं हे ॾिसो हालत आहे बस साईं हाणे इहे ॾिसी बि ॾिसणा पर वाह जो सीन आहे ऐं बहितरीनु कमु आहे साईं। जेका असांजे राइटर साहब जेको सीन लिखियो आहे बहितरीनु सीन लिखियो अथई ऐं आई होप कि ॾिसंदड़नि खे एॾो सुठो लॻंदो जो तव्हां यकीन कयो। न न हेॾे ओरिया साईं मां हा हा असांखे ॾिसो था साईं, असांजा हे अञा फ़िलहाल असांजा बूट लाराया अथई, अॻिते अलाह साईं ख़ैरु करे अलाए छा छा लाराई अलाह साईं ख़ैरु करे। ये छोकरी ॾाढी वेलकम बैक दोस्तों। जीअं त तव्हां हीउ वीडियो ॾिठो ऐं तव्हां हीउ ड्रामे जी शूटिंग ॾिठी, आई होप तव्हांखे पसंदि आई हूंदी। दोस्तों असां ईअं ई तव्हां लाइ जाखोर कंदासीं, इंशाल्लाह तव्हां लाइ एंटरटेनमेंट वीडियो खणी ईंदासीं। जीअं त असांजो चैनल आहे सिंधी ड्रामा न्यूज़ सां दोस्तों ॾाढी महिनत पिया कयूं, महिरबानी करे अवां दोस्त ज़रूरु सपोर्ट कयो असांखे। अॼोके वीडियो ते रिस्पॉन्स ॾियो असांखे, अॼोके वीडियो ते जेको आहे घणे में घणो रिस्पॉन्स ॾियो, अवां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। दोस्तों जीअं त इंशाल्लाह हीउ जेको ड्रामो आहे इहो तमामु जल्द हलायो वेंदो ऐं बहितरीनु ड्रामो आहे, रिकॉर्डिंग थी रहियो आहे। हिन में कुझु हथियार पिस्टल बि ॾेखारिया वेंदा। हिन में सभु A1 एक्टर आहिनि, ज़ुल्फ़कार बुर्दी आहे, हुन खां अलावा सभी एक्टर A1 आहिनि। दोस्तों जीअं त केतिरे अरसे खां सिंधी ड्रामनि जो वैल्यू ख़तमु हुयो, पर हिन वक़्तु वरी अची चुको आहे। तव्हां दोस्तनि खे असां ॿुधाईंदा हलूं अपकमिंग सून में जेके ड्रामा ईंदा इंशाल्लाह तव्हांखे न्यूज़ ॾींदा रहंदासीं। सो चैनल असांजे ज़रूरु सब्सक्राइब कंदा, तव्हां दोस्तनि जी वॾी महिरबानी थींदी। महिरबानी, दुआन में यादि, अल्लाह हाफ़िज़।